सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन तरफां सिंधी मीडिया जो रहतू रोकण खिलाफ़ अॼु कराची में एहतजाज कयो वेंदो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां राब्ते में आहे कमर मेमण। जी कमर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे मुआशी रस्ते रोक खिलाफ़ सहाफ़ीन, मीडिया वर्करनि ऐं सिविल सोसाइटी पारां जे कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वेंदो। सिंध हुकूमत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जो रहतूं जेके करोड़नि में आहिनि उहे मिडास नाले कंपनी खे जारी करे छॾियूं। उनजे बावजूद मिडास जे मालिक इनाम अकबर जी हठधर्मी जेका आहे उहा जारी आहे। उहो सिंधी मीडिया खे रहतू ॾियण खां लवाए रहियो आहे। सिंधी इदारनि खे रहतू न मिलण करे उहे जेके आहिनि मुआशी बहिरान जो शिकार थी विया आहिनि, जंहिंजो जेको असरु आहे उहो सिंधी सहाफ़ियुनि ऐं ॿियनि वर्करनि जे बेरोज़गारी जी सूरत में साम्हूं अचे थो। उन ॻाल्हि खे नज़र में रखंदे सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन जो क़याम जेको आहे अमल में आंदो वियो ऐं पहिरीं मरहले में हिननि इदारनि जे हिकु वफ़द जेको आहे सहाफ़ियुनि जो वफ़द इतलात खाते जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सां मुलाक़ात करे मिडास कंपनी जे मालिक पारां रहतूं जारी न करण जे हवाले सां उनखे आगाह कयो। ऐं मुलाक़ात दौरान नासिर शाह जेको आहे 24 कलाक मामिलो हल करण जी ख़ातिरी कराई हुई। इहो बि चयो हो त इहे रहतूं जारी मीडिया वर्करनि जे करे जेको आहे इदारनि खे कयूं वयूं आहिनि, पर उन खे बि जेको आहे हफ़्ते खां मथे टाइम गुज़री चुको ऐं सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया खे रहतूं जेको आहे अॼु ताईं जारी न थियूं। जंहिंखां पोइ जेको आहे सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन पारां एहतजाजी तहरीक शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं अॼु पहिरीं मरहले में कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वेंदो, जंहिंमें सिंधी मीडिया जा सहाफ़ी, कैमरामैन ऐं ॿिए स्टाफ समेत कराची प्रेस क्लब जा उहिदेदार, कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा अॻुवान ऐं ॿियनि सहाफ़ती तंदनि जे अॻुवाननि समेत सिविल सोसाइटी जे नुमाइंदा जेके शिरकत कंदा। सहाफ़ियुनि जो चवणु आहे त सिंधी मीडिया जो इदारनि में वर्करनि खे जेको आहे बदहाली जो शिकार बणायो थो वञे। सिंधी मीडिया सिंध जी 5 करोड़ आवाम जो आवाज़ आहे ऐं उनजी मुआशी क़त्लेआम जी मज़ामत कई वेंदी ऐं जेसिताईं मिडास कंपनी सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया खे रहतूं जारी नथी करे ओसिताईं जारी रहंदो ऐं इन जो दाइरो जेको आहे वसी कयो वेंदो। जी, तफ़सील ॾियण जे लाइ कमर, तव्हांजी महिरबानी।